डॉक्टर हुबदार जी शादी थी रही है, उनखे ॾिसी तोखे बि रीस अची वई छा? दरअसल मूंखे इश्क थी वियो आहे। अरे पीउ जे साम्हूं ईअं ॻाल्हाइबो? जो एक गैरती मुर्स माण्हू आहियां जेका थूम तो में न आहे, वॾेरे जी न्याणी अगवा कई तो समझी पाण खे। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, दोस्तों प्यारो, अॼु तव्हांखे अपडेट ॾींदासीं ग़ुलाम सेन ड्रामे जी अचण वारी एपिसोड जे बारे में। अचण वारी किस्त में आख़िर छा थींदो, ग़ुलाम सेन जी ॻाल्हि क़ुर्बान मञींदो शादी वारी या न, इन ते मसइलो थियण वारो आहे, या ग़ुलाम सेन चैलेंज ॾेई हलियो वेंदो हैबत ख़ान ॾे या न। ऐं ॿी तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, अचण वारी किस्त में ग़ुलाम सेन पंहिंजे पीउ खे चवंदो आहे मूंखे शादी करणी आहे। हू चवंदो अच्छा तोखे बि रीस अची वई आहे हुबदार खे शादी ॾिसी करे? हू चवंदो न बाबा अहिड़ी का ॻाल्हि न आहे, लेकिन मूंखे इश्क थी वियो आहे, मूंखे सिदरा सां मूंखे शादी करणी आहे। हू चवंदो तोखे शर्म नथी अचे पंहिंजे पीउ सां अहिड़ी ज़ुबान ॻाल्हाई तो साम्हूं बीही करे? चवंदो बाबा माज़रत इन शइ गुस्ताखी जी, लेकिन मूंखे हीउ कमु करिणो आहे। हू चवंदो तोखे अञा शेर सिंध थियणो आहे, मल खटणियूं आहिनि, पोइ इहा सोचींदासीं, हाणे गैरत कर, शर्म कर। हू चवंदो न बाबा मूंखे फ़िलहालु हिन मौज़ू ते ॻाल्हाइणो आहे, इहो मुंहिंजो मसइलो हल कर क़ुर्बान। इहा ॻाल्हि ॿुधी परेशान थी वेंदो। ॿी तरफ़ बिलावल घटि वधि ॻाल्हाईंदो आहे चाकर ख़ान खे। चाकर ख़ान बिलावल खे चवंदो आहे तूं में तूं आहे थूम ई न आहे, ॻोठ जे न्याणियुनि में नज़रूं थो विझी, जिते खाईं थो उते तूं छेद करीं थो, तोखे शर्म न आहे, तो में थूम न आहे, बेग़ैरत इंसान। चाकर ख़ान उहो माण्हू आहे जेको ॻोठ जे न्याणियुनि जूं इज़तूं कंदो आहे, नज़रूं नाहे विझंदो ऐं शरीफ़ माण्हू, ऐं मां ॻोठ जे न्याणियुनि जो ख़्यालु कंदो आहियां। हिते बिलावल चवंदो मूंखे ख़बर आहे तूं वॾो ख़्यालु कंदो आहे, तूं उहो माण्हू आहीं पराई ज़ाल खे भॼाए करे, यानी मुख़्तियार जे घर वारी जमीला सां तूं शादी कयूं वेठो आहे, तूं वरी कहिड़ो भलो मुड़ुसु आहीं, तूं वरी मूंसां ईअं ॻाल्हाए थो, जहिड़ो चाकर तूं आहे तहिड़ो मां बिलावल आहे, ॿिन्ही में को फ़र्क़ु न आहे। हिते चाकर ख़ान खे वॾी गुस्सो ईंदो, चवंदो तोखे मां वॾेरे खां बचायो, सलाह मूं ॾिनी, ॻोठ निकाली तव्हांखे मिली वई हुई, मां तव्हांखे चयो त साईं खणी अचो माफ़ी वठो, तव्हांखे मां बचाए वठंदुसि, ऐं हाणे तूं वरी असां सां बदज़ुबानी करीं थो, हिक ॿिए खे चङो बुरो भलो चवंदा ऐं हिक ॿिए खे लफ़्ज़ ॾींदा। पोइ चाकर ख़ान खे इहा ॻाल्हि खाई वेंदी बिलावल वारी, त मूंखे मेणो ॾेई वियो बिलावल। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी त दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे ग़ुलाम सेन ड्रामे जी अपडेट सुठी लॻी हूंदी। लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा उदासी टीवी खे।